एहतजाज मोरो ख़बर शामिल कजती मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो बरसां शाहपुर जहानिया वेझो ॻोठ गुलाम मुस्तफ़ा हेबेराई वासण मुतासिर न्याणी उज़मा डायरी संदस पीर सन पीर गुलाम रसूल डायरी अज़ीज़न सां गॾिजी बासर इस्माइल डायरी जे साणनि कयल ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कियो जिते हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॻूणो सूबाई सलाहकार मोहम्मद इस्माइल डायरी असांजे ज़रिए ज़मीन जेका दीक अंधारी में मौजूद है उन ते कब्ज़े करण लाइ मुख़्तलिफ़ हरबा हलाए असांखे सख़्त परेशान कयो आहे। हिननि जो त मुंहिंजी धीउ उज़मा खे इस्माइल डायरी ऐं संदसि हथियारबंदनि अगवा करे खेसि मुसलसल 7 महीना तशद्दुद जो निशानो बणायो हो। असां हिन ॾांहुं न्याणी जी बाज़ियाबी लाइ क़ुरान पाक खणी वियासीं पर हिन न मञियो। असांजी मुसलसल दांव ते पुलिस खेसि बाज़ियाब करायो। हिननि वधीक चयो त मज़कूरा बासर मुसलसल हथियारबंदनि जी ज़ोर ते असांजा घर ख़ाली कराए घरनि में पियल क़ीमती सामान अनाज कलर पिण खणाए विया आहिनि ऐं घरनि खे बाहि ॾियारी वई। इस्माइल डायरी असां मथां तमामु घणा ज़ुल्म ऐं ॾाढ कया आहिनि। असां सदर आसिफ अली ज़रदारी अदी फरियाद टालपुर घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयूं था त मज़कूरा बासर ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे पंहिंजो हक़ ॾियारियो वञे। मुंहिंजो नालो उज़मा आहे ऐं गुलाम रसूल डायरी जी धीउ आहियां। मुस्तफ़ा शाइर लॻा वेरी जे त ज़र ख़रीदी जो असांजो ज़र ख़रीदी असीं कोन ॾींदासीं मकादो जेको सो ज़ोरी लिखाराई असांजे भाइरनि खे मुंहिंजे